मज़दूरी वञे टे इन्हनि जो कोन्हे का मदद ई नथी थिए बुखूं काटे रखे कोन चऊं था हिन जे भाउ खे का नौकिरी हुजे ऐं हिननि जो वज़ीफ़ो ठहे असां इहो चाहियूं था असां बिलावल उन खे अपील था कयूं असां मुराद शाह खे अपील था कयूं असां आहियूं पीपी जा ई सदाईं असां पीपी खे वोट ॾींदा आहियूं पर पीपी असांखे संभाले नथी मुंहिंजो बेनज़ीर जो कार्ड बंदि करे छॾियो अथनि मां कंप्यूटर दौर आहे ॾिसनि न भला सभु कार्ड खणी उहो मुंहिंजो कार्ड हुयो रुले त उहो बंदि करे छॾियो बिलावल खे असां अपील था कयूं हथ ॿधे अपील था कयूं मां इन मुराद शाह खे अपील थी कयां इमरान खे अपील था कयूं सभिनीनि खे असां अपील था कयूं अलाह जे नाले असांजी मदद कनि तुलमाल वारा आहिनि उमेद लाखड़ी उन खे बि असां अर्ज़ु था कयूं असांजी मदद कनि असांजो इन्हनि खे गुज़ारो कनि असांजो को वज़ीफ़ो महीने जो ठाहिनि अलाह ॾे ॾिसनि जो महीने जो ठाहिनि त महीने में पंहिंजो गुज़र करे सघनि ऐं पंहिंजे छोकिरे खे को छोकिरनि खे को रोज़गार ॾियनि महिरबानी कर महीने दी थी मुंडो पेपर बिलावल साहब थी मुराद अली शाह थी अपील थी कई है महिरबानी करे था वज़ीफ़ो थी न था बुक खाईंदा बुक मली वेंदासीं विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk